बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, सरकारी खातनि वटि ख़ासि तौर सिंध के लेबर खाते वटि अरबे रुपयनि जूं बजेट्स भी आहिनि, पर तंहिंजे बावजूद सिंध जा पोरियत अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। न रुॻो उहे पाण पर संदन बचिड़ा हर सहूलियत खां महरूम आहिनि। ख़ासि तौर तालीम खां महरूम बणाया विया आहिनि। खेनि जोॻो इलाज फराहम नथो कयो वञे। सरकार तरफ़ां ऐलान त वॾा कया विया आहिनि, पर मज़दूरनि जी अक्सरियत मज़दूर कार्ड खां बि महरूम बणियल आहे। जेकॾहिं असां रुॻो साइट एरिया कोटड़ी जी फैक्ट्रियुनि में कमु कंदड़ मज़दूरनि जी हालत ते नज़र फेरायूं था त तमामु अफ़सोसनाक सूरतहाल साम्हूं अचे थी, छाकाणि त जेके पोरियत वीचारा फैक्ट्रियुनि में कम दौरान माज़ूर थी वञनि था, उन्हनि खे फ़क़ति 1 खां 2000 रुपया पेंशन ॾिनी वञे थी। छा सूरतहाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो कोटड़ी जो रिपोर्टर असद मंगरियो। ताज़ो सूबाई मिनिस्टर जो आहे सईद गनी ऐलान कयो त जेके सिंध जा मज़दूर आहिनि उन्हनि खे बेनज़ीर मज़दूर कार्ड जेको आहे नादरा जे तरफ़ां फराहम कयो वेंदो ऐं नादरा खे जेको आहे ताज़ो 2 अरब बि जारी कया विया त सिंध में जेके 30 लख खां 40 लख जेके पोरित आहिनि उन्हनि खे जेको आहे मज़दूर कार्ड ॾिनो वञे, पर उहो जेको सुस्त रफ़्तारी सेंटर त खुली विया आहिनि, पर नादरा जेकी आहे इंतिज़ामिया जेकी आहे उहो सरमाएदारनि सां मिली भगत करे कुझु मणी जेके आहिनि 200-300 पोरित जेके आहिनि हिन वक़्त ताईं रजिस्टर्ड थिया आहिनि। कोटड़ी में नूरियाबाद में बि तव्हांखे ॿुधायां त वधि में वधि 1000 खां 1500 जेके आहिनि मज़दूर कार्ड उन्हनि खे मस मिलियो आहे, पर जेके 3 लख खां वधीक नूरियाबाद ऐं कोटड़ी में सनती ज़ोन में कमु कंदड़ आहिनि पोरित, उन्हनि खे न सोशल सिक्योरिटी EOIB खां महरूम रखियो वियो आहे। उन्हनि जे हक़नि ते धाड़ा हिन वक़्त में जारी आहिनि। कोटड़ी में जेके कमु कंदड़ पोरित आहिनि उन्हनि खे कॾहिं को हादसो पेश अचे थो, फैक्ट्री जे अंदरि जेकी आहे ॿांह कंहिंजी टंग कटिजी वञे थी, उन्हनि खे सोशल सिक्योरिटी अस्पताल आंदो थो वञे त उते का न डॉक्टर मौजूदु आहे न छा न छो, पोइ उन्हनि खे जेको आहे लम्स अस्पताल सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वेंदो आहे। डायरेक्ट उन्हनि खे जेको ॿांह कटण जो मुआवज़ो बि जेको आहे उन्हनि खे उहो नथो ॾिनो वञे, छो जो मज़दूर जे रजिस्टर्ड न हुजण सां करे लेबर खातो जेको आहे उन्हनि खे सरकार पारां उन्हनि खे उहो जेको आहे फैक्ट्री इंतिज़ामिया बि जेको आहे उन्हनि खे पूरो हक़ नथो मिले। केतिरा ई पोरित जेके आहिनि उहे माज़ूर बणिजी चुकिया आहिनि। हिन वक़्त बि तव्हांखे ॿुधायां त कोटड़ी जे अंदरि 50 खां वधीक पोरित जेके आहिनि उहे माज़ूर घरनि में वेठल आहिनि, पर उन्हनि खे पेंशन जेकी आहे कंहिंखे 1000 थी मिले, कंहिंखे 10,000 थी मिले। त हिते जेको डायरेक्टर उते आहे ज़फ़र, जेको तव्हांखे ॿुधायां त उहो उन फैक्ट्रियुनि इंतिज़ामियनि सां मिट बणियल आहे, जेके हर माहवार उन्हनि खां जेके लखे रुपया वसूल कंदा। कंट्रीब्यूशन न हुजण जे करे जेको आहे पोरित रजिस्टर्ड नथा थी सघनि। EOIB जेको अदारो आहे, सोशल सिक्योरिटी आहे, उन्हनि खे जेकी बोनस ॾिनी वेंदी या जेके सरकारी फ्लैट जेके मिलिया ताज़ो कोटड़ी में जेके फ्लैटनि जी विरासत थी उहा बि सियासी बुनियादनि ते थी वई। उनजो डायरेक्टर जेको ज़ुल्फ़कार मीर जेको हुयो टालपुर तव्हांखे ॿुधायां त उन बि जेको आहे सियासी बुनियादनि मनपसंदि ते फैक्ट्रियूं उहे फ्लैट विकिरो कया विया, पर कंहिं बि मज़दूरनि खे जेको हक़दार हुयो उन्हनि खे जेके आहिनि तव्हांखे ॿुधायां त माना फॉर्मेलिटी तौर ते उन्हनि खे जेके कुझु मिन फ्लैट मिलिया आहिनि, न त ॿिया टोटल फ्लैट मनपसंदि माण्हुनि खे विकिरो कया विया आहिनि। जेके मथां जेके मुक़ररु कया वेंदा आहिनि लेबर खाते ऑफिसर, त उन्हनि खे माहवार असांखे ॿुधण में अचे पियो त उन्हनि खे बि उते मथे लखे रुपया ॾियणा हूंदा आहिनि। तंहिंजे करे जेको आहे मज़दूरनि ते हक़नि ते जेके हिन वक़्त ताईं बि जेके आहिनि उहे धाड़ा जारी आहिनि। बहरहाल असांजे रिपोर्टर कुझु अहिड़नि ई पोरियतनि खां गॾोगॾु लेबर खाते जे अमलदारनि खां डॉक्टर्स खां मौक़िफ़ मालूम कयो आहे। संदन छा चवणु आहे, अचो त ॿुधूं। 1986 का हथ आयो 1986 में, ठीकु आहे। पहिरियां 300 350 रुपया मिले पई, हाणे 1000 रुपया महीनो थो मिले पियो। तक़रीबन 2 साल खां थी विया आहिनि, 2 साल खां मथे थी विया। 1000 रुपया महीनो आहे। 1000 रुपया महीनो तव्हांखे पेंशन मिलंदी आहे? पेंशन मिलंदी आहे। ॿियो को मुआवज़ो वग़ैरह इलाज का शइ न, का शइ न। तव्हांजो हथु कटिजी वियो आहे? हा, हथु कटियल आहे। तव्हांजो हथु कटियल आहे? पोइ तव्हांखे मुआवज़ो वग़ैरह मिलियो आहे? बसि पेंशन ठाहियूं 1000 रुपया महीनो, ठेकेदारी 1000 रुपया महीनो मिलंदो आहे? हाँ, बस इहो ई मिलंदो आहे। ये टांग कटा है सर। टांग कटा है? हाँ। मुआवजा कोई मिला है आपको? सर 2.5 लाख रुपए मिला। बस? हाँ। और पेंशन वगैरह दे? पेंशन 15,000। 15,000 दे? हाँ। और रजिस्टर्ड किया है लेबर कार्ड वगैरह कोई आपको मिला है? ये बस ये सोशल कार्ड है बस। बस यही सोशल कार्ड। घणी पेंशन मिलती है तव्हांखे? 1000 रुपया पेंशन? का वधाई कोन अथनि तव्हांजी? घणा साल मिलनि में कमु कयो तव्हां? 71 में बाक़ी छा थियो तव्हां 71 में? आङिरियूं तव्हांजो कटिजी वियूं? पोइ हिननि तव्हांखे को मुआवज़ो वग़ैरह बि ॾिनो? असांजो मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त साईं हिते असांखे 4-5 साल थी विया आहिनि, बट पेंशन उहा ई जेको 1000-1200 रुपया खणूं साईं। ऐं मुंहिंजो हे हथु अची मुंहिंजी आङुरी सॼी हली वई, 2 आङुरियूं मुंहिंजे माना आयूं फैक्ट्री, पर उहा ई माना 1200 रुपया वटि खणा। ऐं हिन खां पहिरीं जेके ॿिया बि जेके मज़दूरनि जेके 20-25 साल थिया आहिनि उहे बि 1000-1200 रुपया माना वधे कोन बि माना पेंशन। असांजा ॿिया बि माइट खोड़ आहिनि, 30 सालनि खां वठी हिमल ताईं मकान न निकितो आहे। मां मोहम्मद खान अबड़े ताईं ॾाढो भॻो
जिते वञो रिश्वत, जिते वञो रिश्वत, काॾे वञूं असां काॾे वञूं? असां सीएम साहब खे दान ॾियूं, कंहिंखे ॾियूं, एहतिजाज कयूं, काॾे वञूं? असां जियाला थी करे दर पदरूं। गाड़ी वेठा आहियूं 7:15 बजे गाड़ी हींअर ही टाइम थियो आहे, वेठा आहियूं हिते। सोशल कार्ड अञा ताईं तव्हां न थियो आहे, बस हाणे एंट्री कनि। कमु कंदा आहियो? असां कोलगेट में। घणा साल थिया आहिनि? तकरीबन 4-5 साल थी विया आहिनि। तव्हांजा कार्ड अञा ताईं न ठहिया? न। दवाई बंद है सर, 1931 रुपये पेंसिल मिल रहा है। हाँ, कितनी पेंशन आपको मिल रही है? 1931 रुपया। 1931 रुपया ये पेंशन मिलती है? मिल रही है। दवाई बंद है, दवाई बंद है? मिल बंद हो गया, दवाई बंद कर दी। तो ये जो मिनिस्टर बोलते हैं कि हम सहूलत दे रहे हैं मजदूरों को, कार्ड दे रहे हैं, कार्ड आपको मिला है? कुछ नहीं है सर, कुछ नहीं है, आपका सामने कुछ नहीं है। हाणे मतलब जेका भी आहिनि, मतलब जेका भी मैनुअल हलंदा आहिनि, रजिस्टर्ड थी चुका है मजदूर तकरीबन 32,000 के करीब आहिनि। 32,000 तव्हां रजिस्टर्ड थिया न? हाँ हिते पूरी डिवीज़न में? पूरी डिवीज़न में। तव्हांखे ख़बर आहे त हिते फैक्ट्री हिन नूरियाबाद में कोटड़ी में सिर्फ़ु 50,000 खां वधीक मज़दूर आहिनि, पोइ उहे रजिस्टर्ड छो न हुजनि? किथे मतलब जेका भी आहिनि असां वटि जेका रजिस्टर्ड आहिनि, मतलब हाणे मतलब ऑनलाइन जो प्रोग्राम हले थो। इंशाल्लाह जेका अगर का मतलब तव्हां चओ था मतलब रहिजी विया आहिनि, तो मतलब उनकी मतलब असां कंदासीं, छो न कंदासीं। यहाँ पे स्टाफ मेरे पास पूरा, अभी भी मेरे डॉक्टर यहाँ बैठे हुए, इस टाइम 2:30 बज रहे हैं। आपके सामने ये डॉक्टर एजाज तिवाड़ा, डॉक्टर वाजिद साहब, डॉक्टर फैयाज, सारे बैठे लेडी डॉक्टर। वार्ड में तो कोई भी नहीं है? वार्ड मेरे से रिलेटेड नहीं। डिस्पेंसरी हमारी जो क्लोज हो जाती है वो 1:30 बजे क्लोज हो जाती है। 1:30 बजे के बाद जितने भी पेशेंट होते हैं इमरजेंसी में, वो हमारे सामने हॉस्पिटल है। कितना स्टाफ है आपके पास? मेरे पास टोटल स्टाफ जो है वो स्ट्रेंथ है 160 की, लेकिन इस वक्त जो जाहिर सी बात है काफ़ी टाइम से एम्प्लॉयमेंट नहीं हो रही है, बैन चल रहा है, कोर्ट का चल रहा है चीज़ें, तो मेरे पास स्टाफ है 80 के करीब, है ना, 70-80। और डॉक्टर जो है मेरे पास 7-8 डॉक्टर हैं, डिफरेंट डिस्पेंसरीज़ हैं, यहाँ पे भी होते हैं, कोटरी सिटी में भी डॉक्टर मौजूद है, सफ़ायर फैक्ट्री के अंदर भी है। नालीन असांजे रते दरे जे रिपोर्टर पहलवान खान जोए जी तव्हां ॾों हिकु रिपोर्ट पेश कयूं था, जंहिंमें हिकु बहादुर न्याणी समाजी रीतुनि रस्मुनि खे टोड़ींदे पंहिंजी तालीम जारी रखण लाइ हिकु तमामु वॾो क़दम खयो आहे। हुन छा कयो आहे, अचो त ॾिसूं हीअ रिपोर्ट। जेकॾहिं तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह जे नोटिस में ही स्टोरी नाहे आई, त अॼु असां इहो फ़र्ज़ु पूरो करे था छॾियूं। रते देरे भरिसां रहंदड़ सिंध जी हिकु बाहिमत शागिर्दानीअ जी स्टोरी सफ़ा सादी आहे। हीअ न्याणी वॾी का दिलेर आहे। हीअ उन्हनि इलाइक़नि मां गुज़री मोटरसाइकिल ते पंहिंजनि नंढनि भाइरनि ऐं भेनरुनि सां स्कूल वेंदी आहे, जिते चोतरफ़ क़बीलाई तकरार हलंदड़ आहिनि। अलाह पाक जी हीअ बानड़ी न्याणी हूंदे बि पंहिंजे वालदेन लाइ पुटु बणिजी नंढनि भाइरनि भेनरुनि ऐं पंहिंजी तालीम लाइ जोखो खयो आहे। सिंध जी बावाकार न्याणी ज़ैनब ज़ंगेजो सां गॾु संदसि टुटल फुटल मोटरसाइकिल खे बि सवें सलाम। ॾिसण में त हीअ सफ़ा टुटल ऐं कमज़ोर क़िस्म जी मोटरसाइकिल आहे, पर इहा ई सभ खां वॾी सघ आहे। लाड़काने ज़िले जी ॿाराड़ीअ में हिकु सख़्त गीर क़िस्म जे माहौल अंदरि हिन न्याणीअ वॾी हिमत ऐं दिलेरीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। ॿाराड़ियुनि खे त छॾियो, पर शहरनि में ई औरतुनि या छोकिरियुनि पारां मोटरसाइकिल हलाइण खे मायूब सम्झो वेंदो आहे। पर हीअ न्याणी माण्हुनि जे ताननि तुनकनि जी परवाह करण खां सवाइ हिन पुराणी मोटरसाइकिल ते पंहिंजो सफ़र शुरू कयो आहे। अलाह पाक कंदो हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदी। संदसि मंज़िल आहे आला तालीम। 9 क्लास जी शागिर्दानी ज़ैनब ज़ंगे जो शौक़ु न, पर मजबूरीअ विचां मोटरसाइकिल हलाईंदी आहे। संदसि वालिद गॾहि गाॾड़ो हलाए घर जो गाॾो गहले थो। स्कूल ॻोठ खां परे, पैसो एतिरो कोन जो ॿारनि खे चिंची ॿधी तालीम ॾियारे सघे। संदसि वॾे में वॾो औलाद हीअ न्याणी निमाणी, सो हीअ अदड़ी पंहिंजे वालिद जी ॿाह ॿेली बणिजी वई आहे। रोज़ हीअ पुराणी मोटरसाइकिल स्टार्ट करे पंहिंजनि भाइरनि भेनरुनि समेत ॻोठ खां 7 किलोमीटर परे रते देरे स्कूल वेंदी आहे। असांखे कोई शौक़ु न हुयो, असांखे बहरहाल मजबूरी हुई। असांखे पंहिंजे पप्पा सेखारी हुई। जॾहिं असां 5 क्लास ॻोठ में पूरा कयासीं ऐं असांखे तमामु घणो शौक़ु हुयो त असां माना होॾे इन गर्ल्स स्कूल में दाख़िला वठूं, त जीअं असां पढ़ूं, सपोर्ट कयूं। नंढे भेण भाइरनि जी बि हाणे सपोर्ट था कयूं। असांखे पढ़ाई जो शौक़ु हुयो त असां जीअं चयूं पिया त असां वॾा थी करे वकील कंदासीं। छो त असां इन जे करे असांखे वकीलाइत जो शौक़ु थियो त अॼु ग़रीबनि जी जेको त इंसाफ़ नथो थिए, असां इनशा वॾा थींदासीं त ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियारींदासीं। इन जे करे असां चऊं था पढ़ी करे असां वकील थींदासीं इनशाला। असांजी त गाॾी पुराणी आहे, रोज़ु ख़राबु थींदी आहे, पोइ असां हथ ते काईंदा आहियूं। जेको असांखे भाऊ नादर ठाहे ॾींदो आहे, उहो पैसा न वठंदो आहे, अलाह सां हिनखे वधाईंदो, ईअं असांजी मदद कंदो आहे।
न कीअं बि मदद कोन कई आहे। ॻोठ जे वॾेरनि खे बि असां चयोसीं इन टाइम जो असांखे कीअं राशन बि न ॾिनो। असांजी तव्हां भले हलो बि असांजा सॼा घर सफ़ा किरी पिया आहिनि। हिकिड़ो कमिरो आहे जंहिंमें असां महिल मौजूदु वेठा आहियूं। सॼी काश न बचिया, सॼा घर दर मतिलबु कीअं बि सपोर्ट न कई आहे। बाक़ी असां जॾहिं तालीम हासिलु करणु ईंदा आहियूं त असांजे हिते टीचरुनि असांखे सपोर्ट कई आहे। असांजी हेड मास्तर उन्हनि जी असांजे मथां महिरबानी आहे। हिनखे वॾो को ब्रदर बि न आहे जो हिनखे माना सपोर्ट करे, हिनखे कुझु कमाए करे खाराइनि या हिनखे कोई वठी वञे, या अकेली आहे ख़ुदि वॾी सभिनि मां एल्डर सिस्टर आहे। गॾे गाॾो हलाईंदड़ ज़ैनब जो वालिद ओशाक ज़ंगे जो अॼुकल्ह सख़्तु परेशान आहे, छाकाणि त बरसातुनि में संदन घर ड्रही पट पइजी वियो, मथां महांगाई, पर तंहिं हूंदे बि हू इरादे ते अटल आहे। चवे थो हर हाल में ॿार पढ़ाईंदुसि। वाह जवान, सलाम अथई। तकलीफ़ आहे, सिधी ॻाल्हि आहे, जिनखे किराया महांगा थी विया आहिनि। ॿुधी 1000 किरायो छोकिरे जो माना ॿार जो 5 ॿार पाण वेंदा आहिनि। 10,000 वरी मां काॾो आणियां, काॾो वेंदो आहियां 400-500 ॾियाड़ी कमाईंदो आहियां। इहे 150 ॾींदो आहियां नियाणियुनि खे। ॿियो घर जो ख़र्चु ॾिसो, पाण दिमाग़ लॻी पई आहे ॾाढी। बसि पाण खे बुख ॾियूं था, नियाणी खे अॻिते कयूं था। नियाणी पढ़ी पई, कंहिं मूंसां तव्हां न कयो, पर इन करे मां पंहिंजी नियाणी खे पोइ न कयां न। ऐं तालीम जेको इल्मु आहे इहो 3 खाई ॿुधी जा इलाही माना पढ़े माना बराबरि त न आहिनि। ज़ैनब जो कुटुंब ऐं संदन मिट माइट बि मज़हबी आहिनि, पर हू हिन नियाणीअ खे ताना तुनका ॾियण बदिरां संदसि हौसला अफ़ज़ाई कनि था। ये गरीब आहे, मज़बूर आहे, हिन जा मतिलबु जेके माली हालात आहिनि तमामु पेचीदा आहिनि, कंहिं कम जा न आहिनि। पोइ गॾंगार वाईंदो आहे, मुंहिंजी दुकान जो अॻियो हूंदो आहे, सॼो ॾींहुं मूंसां गॾु हूंदो आहे ग़रीब। पहिरियों दौर हूंदो नियाणो कोई न पढ़ाईंदो, हाणे हर कोई नियाणो पंहिंजे शौक़ सां पढ़ाए थो। माशाल्लाह असांजे ॻोठ में छोकिरियूं पढ़नि थियूं, इन खां पोइ ट्रांसफर थी उते वञनि थियूं। उमेदु आहे त इंशाल्लाह सभु पढ़ाईंदा रहंदा। हे असांजी फ़ख़्रु आहे नियाणी, इन में को मसइलो न आहे। असांजी नियाणी बचो आहे पंहिंजो, असांखे नाज़ आहे। हिन सां गॾु मुंहिंजी 5 बचा पढ़ंदा आहिनि। मां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि, जेके एतिराज़ कनि था लिहाज़ एतिराज़ छॾे दिलि जे ख़ुलूस सां असांजे भाउ शाकिल जी सपोर्ट कनि। तालीम वारो वज़ीर सैयद सरदार शाह नियाणियुनि जी तालीम जे हवाले सां हूअं त वॾियूं दावाऊं कंदो आहे, पर ख़बर नाहे सिंध जी हिकु बाहिमत शागिर्दियाणी ज़ैनब ज़ंगेजो जी हौसला अफ़ज़ाई करण में देरि छो पियो करे। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।